आख़िर कंदा हलूं खानपुर महर वेझो सोमरा बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में मामूली ॻाल्हि तां छेड़े दौरान 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। रहीमाबाद शहर में सोमरा बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में मामूली ॻाल्हि तां छेड़े दौरान राजा सुमरो, अरबाब अली सुमरो, मोहम्मद छुटल सुमरो ऐं मंज़ूर अहमद सुमरो समेत 5 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि, जिनखे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। झेड़ोल में ज़ख़्मी थियलनि जे वारसनि जो चवणु आहे त जाबदारनि ख़िलाफ़ एनसी दाख़िल कराइण बावजूदि पुलिस हिकु बि जाबदार खे गिरफ़्तार नाहे कयो। आगाह कयूं पिया खानपुर वेझो सोमरा बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में मामूली ॻाल्हि तां झेड़े दौरान 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। रहीमाबाद शहर में सोमरा बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में मामूली ॻाल्हि तां झेड़ो थियो आहे। झेड़े दौरान राजा सुमरो, अरबाब अली सुमरो, मोहम्मद छुटल सुमरो ऐं मंज़ूर अहमद सुमरो समेत 5 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिनखे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। झेड़े में ज़ख़्मी थियलनि जे वारसनि जो चवणु आहे त जाबदारनि ख़िलाफ़ एनसी दाख़िल कराइण बावजूदि पुलिस हिकु बि जाबदार खे गिरफ़्तार नाहे कयो। अहम ख़बर ॾियूं पिया खानपुर वेझो सोमरा बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में मामूली ॻाल्हि तां झेड़े दौरान 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। रहीमाबाद शहर में सोमरा बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में मामूली ॻाल्हि तां झेड़े दौरान राजा सुमरो, अरबाब अली सुमरो, मोहम्मद छुटल सुमरो ऐं मंज़ूर अहमद सुमरो समेत 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिनखे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। खानपुर महर वेझो सोमरा बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में मामूली ॻाल्हि तां झेड़े दौरान 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। रहीमाबाद शहर में सोमरा बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में मामूली ॻाल्हि तां झेड़े दौरान राजा सुमरो, अरबाब अली सुमरो, मोहम्मद छुटल सुमरो ऐं मंज़ूर अहमद सुमरो समेत 5 ॼणा ज़ख़्मी थिया, जिनखे इस्पताल मुंतक़िल कयो वियो।